कराची सिंध है मुझी जिंद है जे सरे हेठ 6 डिसंबर ते ऐलानियल एकता दिहाड़े के हवाले से काज़ी अहमद में जो फ़नकार हैं वे फ़नकार भी जो जोश हैं वे पिण से सकाफ़ती हवाले से जो दिहाड़े के मल्हाइण के लिए हू भी पुरअज़म हैं इन्होंने वचन किया है। इन सिलसिले में असी हितां जे फ़नकार जो मुख्तलिफ़ जो फ़नकार उनसे गाल बोल कंदासीं तो वे इन दिहाड़े के कीअं मल्हाईंदा अचो तो उन्हनि सां गाल बोल करियूं। सिंध असांजी क़दीमी 5000 जेका पुरानी सिंध आहे उन रिवायत के उजागर करण वारो अली काज़ी ऐं कराची असांजी धरती आहे। सिंध धरती जी माउ आहे। कराची असांजी दिलि आहे सिंधियुनि जी। सो असां फ़नकार पाण मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदा ईंदासीं। ऐं इन कल्चर खे इन मुंहिंजे ख़्याल में जेको असां फ़नकार मल्हाईंदा आहियूं फ़नकारनि जी इन ख़ुशी में सभु माण्हू शामिलु थींदा आहिनि। सिंध में मुंहिंजो सा सिंध में जेको सॾाए सिंधी बरोच समाट या कुल्ही कच्छी। सिंध में जेको सॾाए सिंधी बरोच समाट या कुल्ही कच्छी। भील बि मुंहिंजो भाव अथव सिंध में मुंहिंजो सा। भील बि मुंहिंजो भाव अथव सिंध में मुंहिंजो सा। फ़नकार 6 डिसंबर एकता दिहाड़े जी तैयारी पिया कयूं ऐं इंशाअल्लाह तमाम खुशी सां जोश जज्बे सां मल्हाईंदासीं। ऐं कराची सिंध आहे ऐं असांजी कराची सिंध ई रहंदी। उहो असांजी जिंद आहे ऐं इंशाअल्लाह असां झुमरियूं पाए असां इहो ॾियारो मल्हाईंदासीं भरपूर नमूने सां। असी फ़नकार सूफ़ी जो आहे सो 6 डिसंबर ते साज़ खणी एकता मल्हाईंदासूं। कराची सिंध है बिल्कुल कराची सिंध है असां भरपूर उन जी हिमायत कयूं था। वारन जी पारत खुदाया तोखे सिंध वारन जी पारत खुदाया तोखे सिंध वारन जी पारत। सकाफ़त दिहाड़ो सिंध जो मल्हाइबो अचे थो। असां मल्हायूं था हर साल। फ़नकार माण्हू असां सिंधी सकाफ़त हर कंहिं में मोहबत विराइण वारा माण्हू आहियूं। अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह। सिंध जी जेके फ़नकार आहिनि जेका सिंध जी सूंह आहिनि उन्हनि जो अॼु काज़ी अहमद में जेको एकता के हवाले से सिंध मुंहिंजी जिंद है ऐं कराची सिंध आहे जे हवाले से जेको काज़ी अहमद में अॼु हिननि पंहिंजूं तैयारियूं जेके शुरू करे छॾियूं आहिनि ऐं जेको टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार सां हिननि वचन वरजायो आहे त असीं जेके ईअं ई जीअं माना झूमी नची ऐं कुॾी साज़ खणी 6 डिसंबर ते जेको सो सॼी सिंध जीअं रोडनि ते हूंदासीं। कैमरामैन शाहबाज़ अली सियाल सां गॾु अलारिको सियाल टाइम न्यूज़ काज़ी अहमद।